जामशोरमा अनवर अली चोरो जी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी टाउन कमेटी पारां शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे भेटा पेश करण लाइ सलाम बेनज़ीर भुट्टो अवामी जलसो आरबीबी कॉलोनी में जामशोरो में मुनक़द कयो वियो जंहिं कारकुननि वॾी तादाद में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे पीपीएमपीए डॉक्टर सिकंदर अली चोरो चयो त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो अवामी हक़नि लाइ पंहिंजो रतु ॾिनो, तंहिं करे अॼु बि अवाम खेसि मोहबत सां यादि करे थो। शहीद ज़ुल्फ़कार जी शहादत बाद बेनज़ीर भुट्टो पार्टी संभाली ऐं अवाम लाइ जिदोजहद जारी रखी। डॉक्टर सिकंदर चोरो वधीक चयो त सिंध दरियाह ते नई केनाल ठाहिण ख़िलाफ़ भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ ॾाढो मज़बूत केस रखियो, जंहिं बाद इहो मंसूबो वापसि वरितो वियो। हुन चयो त बिलावल भुट्टो दुनिया अॻियां पाकिस्तान जो बहितर ऐं मज़बूत केस पेश करे रहियो आहे, जंहिं सां मुल्क में तरक़ी जा दर खुली रहिया आहिनि। एमपीए पंहिंजे ख़िताब में चयो त जामशोरो में केतिरनि तरक़ियाती स्कीमूं शुरू कई वयूं आहिनि, वधीक मंसूबा बि जल्द शुरू कया वेंदा। हुन गाॾी जे नंबर प्लेटुनि ते अजरक जी मुबैना तस्लील वारे मामले बाबति चयो त इहा अणॼाणाई में थियल ग़लती हुई, जंहिं ते लॻापियल पार्टी माफ़ी वरिती। हुन करे हाणे हुनखे माफ़ करे छॾणु घुर्जे। जलसे में मुमताज़ राहुल नबी दाद लगारी लाला समद पठान इसरार पठान सैयद असगर शाह सागर आसिफ छोरो सलान छोरो हाजी वाहिद बख्श दीदार चंडियो डॉक्टर हफीज़ कुरैशी बिलाल कुरैशी लियाकत फाज़ कली ऐं केतिरा अॻवान कारकुन मौजूद हुआ।